पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंहिंजा वरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुची चुको आहे। ड्रामे में दोस्तो तव्हांखे हिकु शइ बहितरीनु ज़बरदस्त ॾिसण वटां नज़र ईंदी, छो त हाणे ड्रामे में जेको आहे जहिड़ो तमामु जल्द थियण वारो आहे, छो त ही फ़िलहालु फ़ैसिले जे इंतज़ार में आहिनि सभु। जॾहिं फ़ैसिलो क्लियर थींदो, को ॾोही न साबित थींदो, पोइ हिकिड़ी धुर चवंदी ठीकु आहे ओके आहे, ॿी धुर चवंदी न हीअ असां ते ज़ुल्म थियो आहे, टीं धुर चवंदी न न साईं हीअ आहिनि ई अहिड़ा। अहिड़े हिसाब सां पोइ इहे ठहंदा कोन, अञा विढ़ंदा, अञा किन थींदो। जेका ॻाल्हि चाकर ख़ान खे कान वणंदी, चाकर ख़ान इन जे मथां अञा सख़्ती कंदो। पर चाकर ख़ान जे घर में जॾहिं हाणे जहिड़ो पइजण वारो आहे, छो त चाकर ख़ान जी घरवारी जे मथां इल्ज़ाम लॻण वारो आहे हिन सौट सां, ऐं इहा हसीना बेगम कंदी ऐं चवंदी हिन जी घरवारी पंहिंजे पुराणे मंगेतर सौट सां हिन जो चकर हली रहियो आहे, ही बद किरदारु आहे। अहिड़े हिसाब सां चाकर ख़ान इन नए रफड़े में पइजी वेंदो, मसइला अध में अधूरा रहिजी वेंदा ऐं सावल खे बि चाकर ख़ान सिधो मुंहुं न ॾींदो, वक़्ती तौरु एतबार न कंदो। बाद में अहिड़ी गेम खेॾंदी हसीना बेगम जो चाकर ख़ान बि एतबार करण ते मजबूर थी वेंदो त वाक़ई मुंहिंजी घरवारी बद किरदारु आहे।